में भी गौसे आज़म फरमायो, इब्न हजर हैतमी अज़्ज़वाजिर में फरमायो, कंज़ुल उम्मार में अली मुत्तकी उनखे नक़ल कयो। हदीस तव्हां ॿुधी चुका, अस्सवाइक़ में इब्न हजर उनखे मुजादा दो हदीस तव्हां ॿुधी। हाणे ज़िम्मेदारी आहे त दूर तली खां लॾ जंहिंजी मोहर नाहे मिली छाजा उन्हनि सां वास्ता, छाजी उन्हनि सां यारियूं, छाजी उन्हनि सां दोस्तियूं, हिकु न रुस होत खोरी बाझ ॿिनि जी ॿिनि खे छा कंदे कमु उहो कयो जंहिंजो मदीने वारो राज़ी रहे। मदीने वारो राज़ी कॾहिं थींदो जॾहिं हुजूर जे आल बैत जो अदब कबो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे असहाबनि जो अदब कबो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ तो हुआ फरमाइंदो उरकुबू मुहम्मदन फी अहल बैतिही, बुखारी शरीफ जी रिवायत आहे। हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ फरमाए थो त हुजूर जे आल बैत जे मोहब्बत में मदीने वारे खे तलाश कयो। हुजूर खे ॾिसणो आहे त हुजूर जे आल बैत जे मोहब्बत खे में निहारियो। माना मुस्तफा जी मोहब्बत ॾिसणी अथव, वठणी अथव त आल बैत जे मोहब्बत में हुजूर जी रज़ा हासिल करणी अथव, आल बैत जे मोहब्बत में हुजूर जी ख़ुशी हासिल करणी अथव त पोइ हुजूर जी ख़ुशी हासिल तमामु थींदी। हुजूर जे आल बैत जे ख़ुशीअ में जंहिंसां मुस्तफा जा आल बैत राज़ी उन सां मोहम्मद मीर राज़ी। वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह चओ। हज़रत अमीर उमर वो हो, अमीर उमर वो हो। तू हज़रत अमीर उमर जे मथां बकवास तो करे। अरे हज़रत अमीर उमर जो शान ॾिस त हसनैन करीमैन सां सैयदना फारूक आज़म जो कहिड़ो वास्तो ताल्लुक़ हुयो। ईरान फतह थियो जॾहिं ईरान जे बादशाह जी थी आई हुई उते मदीने में माण्हुनि पे चयो त बादशाह जी धीउ आहे अमीर उमर, या त पंहिंजे लाइ रखंदो या पंहिंजे पुट खे ॾींदो। हज़रत अलीअ जे मशवरे सां हज़रत उमर फारूक फरमायो त धीउ आई आहे बादशाह जी, आम माण्हूअ खे कोन ॾींदुसि, उनखे ॾींदुसि जेको शहज़ादो आहे रसूलुल्लाह। शाहरुबानो हज़रत इमाम हुसैन सां जो निकाह कयो वियो, जंहिंमां तमामु सादात हुसैनिया पैदा थिया। हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन उन में छा थियो पैदा त हर सैयद खे हज़रत उमर फारूक जो एहसान मल्हाइणु घुरिजे त हज़रत अमीर उमर हुआ जो असांजे वॾे हज़रत ॾाॾे हज़रत इमाम हुसैन सां उन ईरान जे बादशाह जे न्याणीअ जो जेकॾहिं निकाह करायो हो त अमीर उमर तू हज़रत अमीर उमर खे छा थो सम्झे? चमन मां हिकिड़ो पोशाकूं आयूं। हज़रत अमीर उमर वेठो आहे, बाबा विरहायो साहब जे औलाद खे ॾियो। हाणे से जोड़ा वॻा आया, हज़रत अमीर उमर फरमायो मुंहिंजे मोहते खे पहिरां पारायो, पहिरां पाराईंदा रहिया, वॻा साहब जा फर्ज़ंद पाईंदा रहिया। ईअं कंदे हज़रत इमाम हसन हुसैन बि अची विया त सभिनी खे पोशाकूं जो मिलनि। असां बि वञूं जॾहिं हसनैन करीमैन आया, का बि अहिड़ी पोशाक कान हुई जेका हज़रत इमाम हसन जे जिस्म ते पूरी अचे, हज़रत इमाम हुसैन जे जिस्म ते पूरी अचे। माप ते पोशाकूं वॻा जोड़ा पूरा थियण वारा कोन हुआ। अमीर उमर जे अखियुनि में घोड़ा अची विया त मदीने में सहाबनि जे पुटनि खे त जोड़ा मिलनि, रसूलुल्लाह जे नवासनि खे न मिलनि। ऐं ॾियण वारो बि अमीर हुजे, रोई रहियो, अखियुनि में ॻोढ़ा अची विया। कागज़ कलम घुरायो, फौरन यमन ख़त लिखियो आहे त जल्दी कयो, जल्दी कयो, जल्दी कयो, हिकिड़ा जोड़ा वॻा मदीने में मोकिलियो ॾियो। पर ॿिनि जे लाइ न, उमर इहे ॿई वॻा ॾींदो त हसन हुसैन खे ॾींदो। उन्हनि जे लाइ जोड़ा मोकिलियो, माना भला जोड़ा हुजनि। जॾहिं जोड़ा यमन मां आया, अमीर उमर पंहिंजे हथनि सां लॻा इमाम हसन हुसैन खे पाराया। पाण फरमायो अल-आन ताबत नफ़्सी, अॼु उमर जी दिलि ख़ुशि थी वई जो रसूलुल्लाह जी नवासनि खे पंहिंजे हथनि सां जोड़ा पाराया अथई। जेको अमीर उमर हसनैन करीमैन जो एतिरो अदब ख़्याल रखण वारो हुजे, तू बकवास करी उन अमीर उमर जे मथां। हज़रत उमर फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु उहो वादे जे लाइ मशहूर हो त इमाम हसन सां जॾहिं बि मुलाक़ात थिए त सलाम में पहल कंदा अस्सलाम अलैकुम। इमाम हुसैन साईं सुजूद सताई
हजरत अमीर उमर गोए खयो वने पहचान सलाम अग में एकड़े दी जिथे परे खां हजरत अबू बकर सिद्दीक़ हजरत उमर फारूक अचे तो हजरत इमाम हसन के थंब या वण जे ओट में थी बीठा त हाने जी अमीर उमर ईंदो मुते नजर न पवंदस मां लिकल आया मुते नजर कान पवंदस जी ईंदा त वण जे ओट खां ज़ाहिर थी मां चवंदस अमीर मोमिन अस्सलाम अलैकुम माना अज मां कोई मारे सलाम चवण में हजरत उमर फारूक जी आया ओ जने वण जे वेठा पाता वलजे वेठा पाता फारूक हजरत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु अमीर उमर भी सही अमीर उमर वन जे वेठा हजरत इमाम हुसैन हजरत उमर फारूक आया हजरत इमाम हुसैन बाहर निकरण जी कई त बाहर निकरा उमर अमीर मोमिनीन उमर फारूक के अस्सलाम चवां थो ऐं पोइ सलाम में मुंहिंजी अगराई थी वेंदी हजरत सैयदना इमाम हुसैन अञा निकता ई कोन हा अमीर उमर अची करे चयो हुसैन अस्सलाम अलैकुम व रहमतुल्लाह अमीर मोमिन अज बि सलाम अग में चई वियो तव्हांखे कीअं ख़बर पई त मां बीठो आहियां वाह उमर तुंहिंजो शान जो सुभान अल्लाह वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह वो उमर जिसके अदा पेशे तासकर उस खुदा दोस्त हजरत को सलाम मुस्तफा जाने रहमत को सलाम शमाबज में हिदायत को सलाम अमीरुल मोमिनीन तव्हांखे कीअं ख़बर पई त मां हिते बीठो आहियां सैयदना फारूक आदम फरमायो हुसैन अवाजे वास्ते मशहूर आ तव्हांजे बाबे अली बि फरमायो आहे ऐं सभिनी खे ख़बर आहे त हिन मथे खां वठी हिन सीने ताईं हज़रत इमाम हुसैन बिल्कुलु हूबहू तस्वीर रसूलुल्लाह जी आहे ऐं सीने खां वठी कदमनि ताईं हज़रत इमाम हुसैन बिल्कुलु मुस्तफ़ा जे मुशाबिह आहे मथे हसन मुशाबिह हेठि हुसैन मुशाबिह असां सिर्फ़ तव्हांजे जिस्म खे रसूलुल्लाह जे मुशाबिह कोन सम्झंदा आहियूं पर हुसैन तव्हांजे जिस्म मां बि रसूलुल्लाह जी ख़ुशबू ईंदी आहे हुजूर जो यो शान हो जेकॾहिं हुजूर काॾे ॿाहिरि निकिरनि ऐं सहाबी अचनि ऐं ॾिसनि त ख़बर पए त हुजूर काॾे विया आहिनि त पुछण जी ज़रूरत कान पवंदी जंहिं घटीअ में साईं गुज़री वेंदा उन गलीअ में सहाबी ईंदा उनखे ख़ुशबू बि सुठी सम्झंदा साहिब त हुजूर हेॾे विया मिठाई साहब तॾहिं फरमायो जो सुभान अल्लाह फरमायो तो जय सैर सां साजन वयो से सैर सब सराहतिया मां भया मन मुश्क जाहू अतरहांदो वयो असांखे त तव्हांजे जिस्म मां ख़ुशबू मुस्तफ़ा जी ईंदी आहे जीअं मां अची रहियो हुयुसि उहा ख़ुशबू मूंखे महसूस थी अॼु रसूलुल्लाह विसाल फरमाए विया पर अवां मौजूदु आहियो अवां जे जिस्म मां बि असांखे मुस्तफ़ा जी ख़ुशबू ईंदी आहे अबा साहब खे मोहब्बत हुई या कान हुई रसूलुल्लाह जे असहाबन के हुजूर जे अहल बैत सां मोहब्बत हुई या न हुई अमीर उमर के मोहब्बत हुई या न हुई हजरत उस्मान ज़ुन्नूरैन के हुई या नहीं जो उन जे हिफाज़त जे लाइ त बीठा ही इमाम हसन ऐं हुसैन जंहिं जे लाइ इन्हनि जे लाइ त तारीफ़ कनि पर हज़रत उस्मान हुआ जी तारीफ़ मौला अली माना करण वारो आहे अज़ीज़ो दोस्तो मुस्लमान भाइरो ये हर सहाबी हुजूर जे अहल बैत सां मोहब्बत करण वारा हुजूर जे आल सां मुजादा मोहब्बत अदब जो रिश्तो कायम करण वारा तू जहिड़ा न कराए हजरत इमाम हसन हुसैन के अल्लाह वो शान अता फरमायो अल्लाह जे हबीब अलैहि सलाम जा नवासा हजरत अमीर उमर जी भी यार रिवायत नबी से फरमायो हर नबी जो खानदान उन जे पुटन खां हलंदो आहे पर मां मोहम्मद जो खानदान मुझे न्याणी खां हलंदो
रिवायत करण वारो अमीर उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु हज़रत मोहतरम तव्हां असांखे हुज़ूर जे असहाबनि जो बि अदब करणो आहे रसूलुल्लाह जे आल जो बि अदब करणो आहे ही 10 मुहर्रम तो शहीद करबला ताजदार करबला जे उन अज़ीम शान कुर्बानी जो ॾिहाड़ो आहे चाल त पंहिंजी इमाम हुसैन कुर्बान करे छॾी पर बातिल जे हथ में हथ इमाम हुसैन कोन ॾिनो अल कामिल इब्न असीर कामिल जे अंदरि उहो ख़ुतबो नकुल कयो।